न सफ़र हुजे, बग़ैर के उज़ुर जे रमज़ानुल मुबारक जो रोज़ो छॾे ॾे, पोइ पूरो ज़मानो हू रोज़ा रखंदो रहे, पर रमज़ानुल मुबारक जे रोज़े जो जेको अजरो सवाब हो वो पूरे ज़माने जा रोज़ा, पूरी ज़िंदगी जा रोज़ा उन जो पूरा नथा करे सघनि। मामूली सुस्ती गफ़लत जे करे, मामूली कम हिम्मती जे करे असां खां रमज़ानुल मुबारक जा रोज़ा ज़ाया थी थियनि। बनी वारे जो कमु आहे, को दुकानदारी आहे, या बस नफ़्स जो कंट्रोल आहे, या रोज़ो रखां, सॼो ॾींहुं कमु आहे, ख़बर न आहे छा थींदो। मामूली बानो कम हिम्मती करे थो ऐं रोज़े जे अजर खां मामूली। हालांकि अजर एॾो आहे जो बाबू ॿुधाए फरमायो, बग़ैर उज़ुर जे रोज़ो छॾ, पोइ ज़िंदगी भर रोज़ा रखंदो रहे, रमज़ान जे रोज़े जे अजर जो जेको आहे हू खलाउ भरिजी नथो सघे। त रमज़ानुल मुबारक जो असां क़दुरु कयूं, रमज़ानुल मुबारक में असां पंहिंजी बख़्शिश करायूं। अहादीस जी रोशनी में इहा शइ मिले थी त तव्हां रमज़ान में 4 कम घणाई सां कयो। हिकु ज़िक्रुल्लाह जी कसरत, अल्लाह जो ज़िक्र घणाई सां कयो। अल्लाह जो ज़िक्र तमामु घणो कयो रमज़ान मुबारक में, उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे ज़िक्र कंदा रहो। ज़ुबान सां ज़िक्र जेकॾहिं नथा करे सघो, पर तव्हांजी ज़ुबान जेकॾहिं कारोबार में मसरूफ़ आहे, दुकानदारी में मसरूफ़ आहे, तव्हां ग्राहक सां ॻाल्हायो पिया, त पोइ दिलि में ज़िक्र हुजे, दिलि में अल्लाह जो ध्यानु ऐं रब जो ख़्यालु हुजे। भई कम में माण्हू जा हथ मसरूफ़ थी सघनि था, कारोबार में कंहिं शइ खे तोड़े पियो, कंहिं शइ खे खणे पियो, कंहिं शइ खे ॾिए पियो। तव्हांजी ज़ुबान मसरूफ़ थी सघे थी जो जेको ग्राहक आयो आहे उन सां ई गुफ़्तगू करे पियो, रेट तय करे पियो, सौदो सलफ़ थिए पियो, पर दिलि त आज़ादु आहे न। त अंदरूनी कैफ़ियत ऐं ध्यानु ऐं ख़्यालु रब जी ज़ात जो रहे, ऐं इहो अल्लाह जी ज़ात जो ख़्यालु ऐं ध्यानु त माण्हू हर वक़्तु रखे सघे थो, खाईंदे बि, पीअंदे बि, घुमंदे बि, वापार में, तिजारत में, ॾेती लेती में, मामलात में, अगरि जे ज़ुबान मसरूफ़ आहे, ज़ुबान सां ॻाल्हाए को, पर दिलि जो रुख़ हूंदे हुजे, त पहिरीं शइ ज़िक्रुल्लाह जी कसरत, अल्लाह जी यादि घणाई सां कयो। हर वक़्तु रब जो ध्यानु हुजे, अल्लाह जे ख़्यालु हुजे, हर वक़्तु रब जो यादगीरो हुजे, अल्लाह तबारक व तआला जी वॾाई जो इस्तिहज़ार हुजे, ऐं ॿियो इस्तिग़फ़ार जी कसरत, बानो अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदो रहे, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदो रहे। छो त बानो ख़ताकार आहे, गुनहगार आहे, बाने खां ख़ता थिए थी, निसियान थिए थो, रब जी नाफ़रमानी थिए थी, उथंदे वेहंदे घुमंदे खाईंदे पीअंदे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हज़ारहा सुन्नतूं टुटनि थियूं, हज़ारहा अल्लाह जा अहकाम टुटनि था। अल्लाह जे हुक्मनि खे तोड़णु इहो बि त गुनाह आहे। निमाज़ कान पढ़ीसीं, गुनाह, रोज़ो न रखियोसीं, गुनाह, तिजारत लेन देन मामलात ऐं मुआशरत में असांजी ज़ुबान में सदाकत ऐं सचाई कान हुई, गुनाह जो पहलू खुली पियो, असांजे मामलात में शरई हुक्मनि जी पासदारी नाहे,
तो इहो भी गुनाह आहे त बाने जी ज़िंदगी में कई गुनाह थियनि था। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हज़ार हा सुन्नतूं टुटनि थियूं। खाइण जूं सुन्नतूं, पीअण जूं सुन्नतूं, सुम्हण जूं सुन्नतूं, निंड मां उथण जूं सुन्नतूं, लिबास पाइण जूं सुन्नतूं, वेझण जूं सुन्नतूं, वुज़ू जूं सुन्नतूं, गुस्ल जूं सुन्नतूं, निमाज़ जूं सुन्नतूं, हलण जूं सुन्नतूं। हर अमल ते, हर तरीक़े में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मौजूद आहे। हज़ार हा सुन्नतूं असां टोड़े था। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक हुई त जॾहिं कंहिं बुलंदी ते चढ़ंदा हा, जॾहिं कंहिं बुलंदी ते चढ़ंदा हा त महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाहु अकबर जी सदा लॻाईंदा हा त अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। आउं मथे वञा पियो, बुलंदी ॾे वञा पियो, पर अल्लाह अञा बि वॾो आहे, रब अञा बि बुलंद आहे। हाणे सीढ़ी ते चढ़े पियो, 70 ॾाका आहिनि, मथां ॾे वञे पियो। हाणे महबूब जी सुन्नत इहा हुई जो हर ॾाके ते तूं कदम रखी पियो, अल्लाहु अकबर चओ, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अगरचे मुंहिंजो सफ़र बुलंदी ॾे थिए पियो, पर रब अञा बि वॾो आहे। हाणे असां सीढ़ी ते चढ़ियासीं, 70 ॾाका क्रॉस कयासीं ऐं असां अल्लाहु अकबर न चयोसीं त महबूब जूं 70 सुन्नतूं असां थियूं। सीढ़ी खां लथासीं, 70 ॾाका आहिनि। जॾहिं बि माण्हू कंहिं बुलंदी ॾे लहे पियो, भिट खां लहे पियो, जबल खां लहे पियो, कंहिं घर खां लहे पियो, कंहिं सीढ़ी खां लहे पियो, कंहिं गाॾी खां लहे पियो, त मथां खां जो हेठां ॾे अचे पियो, कंहिं धिके दड़े खां खॾे ॾे वञे पियो, त पोइ उन वक़्त में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल इहो हूंदो त सुभान अल्लाह, फरमाईंदा सुभान अल्लाह, अल्लाह जी ज़ात पाक आहे। असीं बुलंदी खां हेठां ॾे वञूं पिया, जबल जी चोटी ते हुआसीं, 2 कदम खयासीं त 2 फुट हेठि हलिया आयासीं, सुभान अल्लाह, पर रब जी पाक ज़ात पाक आहे। हू हर कमज़ोरी खां पाक आहे, हर ऐब खां पाक आहे, हर पस्ती खां पाक आहे। हाणे जेको बानो कदम खणंदो अचो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे सीढ़ी लथो आहे, 70 ॾाका ईअं क्रॉस कया आहिनि। सुभान अल्लाह इन जी ज़ुबान ते न आयो। महबूब जूं घणो सुन्नतूं हुयूं, 70 सुन्नतूं इहा। पाणी पीए पियो, पाणी पीअण में बि सुन्नतूं, वेही करे पी, ॾिसी करे पी, साॼे अख सां पी, 3 साह खण ऐं पोइ बिस्मिल्लाह पढ़ी करे पी। पीअण खां पोइ अल्लाह तबारक व तआला जो शुक्र कर। ख़्याल ई कोन कयोसीं, न बिस्मिल्लाह पढ़ीसीं, न साॼे हथ सां पीतोसीं, न 3 साह कयासीं, न पाणी खे ॾिसी करे पीतोसीं, न पोइ अल्लाह जो शुक्र कयोसीं। त पोइ पाणी पीअंदे ई असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 7-8 सुन्नतूं जेके आहिनि उहे छॾे ॾिनोसीं, उन्हनि जो तर्क कयोसीं। त इंसान जी ज़िंदगी में क़दम क़दम ते ख़ता थिए पई, किथे सुन्नतूं पियूं रहिजी वञनि, किथे फ़राइज़ पिया रहिजी वञनि, किथे नाफ़रमानी जो कमु पियो थिए। तंहिंजे करे हुकुम इहा आहे त इस्तिग़फ़ार जी कसरत कयो। फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। पंहिंजे परवरदिगार खां बख़्शिश घुरो, इन्नहु कान गफ़्फ़ारा, हो त बख़्शणहार आहे, तव्हांजो सभु मदायूं भेट छॾे। ख़ता इंसान खां थिए थी, आहे ख़ता जो पुतलो, पर महबूब साईं फरमायो
कुल्लु बनी आदम खत्ताउन व खैरुल खत्ताइन तव्वाबून। हर इंसान खताकारा पर बेहतरीन खताकार हुआ जेको तौबा करे। अत्ताइबु मिनल ज़ंबि कमन ला ज़ंब ला। पंहिंजे खताउनि खां पंहिंजे गुनाहनि खां तौबा करण वारो माण्हू ईअं ई आहे ॼण त उन खां गुनाह थियो ई नाहे। छो त हिन अल्लाह खां बख़्शिश घुरी आहे, माफ़ी घुरी आहे, इस्तिग़फ़ार कई आहे, तौबा कई आहे, रब उन जी मदाई खे मेटाए छॾियो आहे। तौबा लिमन वजद फी सहीफ़तिही इस्तिग़फ़ारन कसीरा या वजद फी सहीफ़तिही इस्तिग़फ़ारन कसीरा। महबूब साईं फरमायो ख़ुशख़बरी आहे उन शख़्स जे लाइ जिन जे नामे आमाल में घणाई सां इस्तिग़फ़ार मिले। जंहिंजे नामे आमाल में घणाई सां इस्तिग़फ़ार मिले उन बारे जे लाइ ख़ुशख़बरी। छो त इस्तिग़फ़ार जे करे अल्लाह जी तरफ़ों बख़्शिश जा फ़ैसिला थियनि था। इन्नल हसनात युज़हिबुन सय्यात जे तहत अल्लाह उन जूं मदायूं मेटाए करे उन्हनि जे जाइनि ते वरी अल्लाह ताला अजर सवाब लिखाए थो। त रमज़ान मुबारक में पहिरियों कमु अल्लाह जो ज़िक्र घणाई सां कजे। ॿियो कमु त तौबा ऐं इस्तिग़फ़ार जी कसरत कजे, रब खां पंहिंजो पाण खे बख़्शिराइजे। ऐं टियों कमु जेको महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायो आहे उहो कमु इहो आहे जो अल्लाह खां जन्नत जो सुवाल कयो घणाई सां, कसरत सां रब खां जन्नत घुरो। चौथों कमु कसरत ऐं घणाई सां अल्लाह खां जहन्नम जी पनाह घुरो त रब्बा तूं असांखे जहन्नम खां बचाइजे। ऐं इन रमज़ान मुबारक में क़ुरान पाक नाज़िल थियो आहे ऐं क़ुरान पाक खे अल्लाह जो ज़िक्र चयो वियो आहे त अज़कार में बि सभ खां बहितरीन ज़िक्र क़ुरान पाक आहे। जिन खे अल्लाह तबारक व तआला क़ुरान जी नेमत ॾिनी आहे, क़ुरान जी दौलत ॾिनी आहे, जेके क़ुरान पाक पढ़ियल आहिनि त उहे कोशिशि कनि त क़ुरान पाक जी तिलावत कसरत सां कनि। तिलावत घणी कयो। इन सां अल्लाह तबारक व तआला जी ख़ुसूसी रहमत नाज़िल थींदी आहे, ख़ुसूसी नूरानियत ईंदी आहे। अवां वेही करे बाक़ी ज़िक्र बि कंदा रहो ऐं वेही करे क़ुरान में पढ़ो, पर तव्हांखे ॿिन्ही जे मज़े ऐं राहत में फ़र्क़ु महसूसु थिए। क़ुरान पाक जो वरी रंगी पइजो आहे त जेके क़ुरान पाक पढ़ियल नौजवान उहे कोशिशि कनि त कसरत सां क़ुरान पाक खे पढ़नि ऐं क़ुरान पाक खे तिलावत कनि। हर हरफ़ ते नेकियूं आहिनि, हर हरफ़ ते दर्जात बुलंद पिया थियनि, हर हरफ़ ते गुनाह माफ़ थिया थियनि। आम ॾींहंनि में हिकु हरफ़ पढ़ 10 नेकियूं मिलनि, 10 दर्जात बुलंद थियनि ऐं 10 बहाने जूं ख़ताऊं माफ़ थियनि। त रमज़ान मुबारक में त हू बि हर अमल खे 70 सां ज़रब थी लॻे। केॾी ख़ुशकिस्मती आहे त ग़फ़लत खे छॾे करे असां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अज़कार इस्तिग़फ़ार सां गॾोगॾु क़ुरान पाक जी तिलावत खे बि आम घणी तिलावत। अकाबिर असलाफ जे तरीक़े खे ॾिसूं था असां हैरान रहिजी था वञूं। फ़िक़ही मसाइल में असां जंहिं इमाम जा मुक़ल्लिद आहियूं, असां मुक़ल्लिद आहियूं इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो रमज़ानुल मुबारक में मामूल हूंदो हो त रमज़ानुल मुबारक जे महीने में क़ुरान पाक जा 61 ख़त्म 61 ॾींहं जो 1 ख़त्म। सुबुह जो फजर खां वठी मग़रिब ताईं 1 ख़त्म पढ़ंदा, सॼो ॾींहुं क़ुरान पाक जी तिलावत। वरी राति जो 1 ख़त्म,
रमज़ान मुबारक जा 30 रोज़ा थिया, 30 ॾींहं 30 रातियूं घणा थिया? 60। ऐं हिकिड़ो ख़तमु वरी तरावी वारो हाफ़िज़ जे पोयां 61 ख़तमु ॿुधणी आहे पढ़णु। अॼु उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आदत मुबारक हूंदी हुई त हिकिड़ी रकात में 15 से 12। आम ॾींहंनि में रमज़ान मुबारक में अञा बि इबादत जो मामूल हूंदी त असां क़ुर पाक जी कसरत सां तिलावत बि कयूं। ऐं हे रमज़ान जूं फ़िज़ाऊं, ही क़ुर पाक जहिड़ी दौलत, हे रमज़ान मुबारक जहिड़ी दौलत असांखे मिली आहे सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े इत्फ़े। तंहिंजे करे असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद बि कसरत सां पढ़ूं। दुरूद पढ़ंदा रहो, ज़िक्र कंदा रहो त मामूली ग़फ़लत जे करे ऐं मामूली कम हिम्मती जे करे असांखां रमज़ान मुबारक जा रोज़ा वञनि पिया त असां थोरी हिम्मत करे कोशिशि कयूं त रमज़ान मुबारक जे रोज़ा रखण जी कोशिशि। अल्लाह ताला काफ़ी साथियुनि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे, पर कॾहिं कंहिंखां सुस्ती थी वञे त माण्हू थोरी हिम्मत करे, माण्हू हिम्मत ॾेखारे थो, अल्लाह जी तरफ़ां मदद अचे। डिॼे पियो ख़बर न आहे छा थींदो, ख़बर न आहे छा थींदो, रोज़ा छॾे पियो, पर जॾहिं हिम्मत करे रोज़ो रखे थो त पोइ हुनखे ख़बर ई नथी पए त मूंखे रोज़ो आहे या न आहे। त हिकु आहे रमज़ान मुबारक जो रोज़ो छॾणु, अज़ीम गुनाह हुआ। ऐं इन खां वॾो वरी ॿियो गुनाह हू आहे रमज़ान मुबारक जी बेताज़ीमी, बेतौक़ीरी, रमज़ान जो एहतराम न करणु। अॼु असांजे मुआशिरे में रमज़ान मुबारक जो एहतराम बिल्कुलु लुकी वियो आहे। मुसलमान नौजवान रमज़ान जे महीने में सरेआम सरे बाज़ार मुंह में गुटको आहे, पान आहे, एकीसो आहे, कंहिंखे सिगरेट लॻी पई आहे, सरेआम खाइणु, सरेआम पीअणु इजाज़त ई कान्हे। जेको माण्हू माज़ूर आहे, रोज़े रखण जी सघ न आहे, ताक़त न आहे, मुसाफ़िर आहे, त उन शख़्स जे लाइ बि रोज़े जे छॾण जी इजाज़त आहे, एहतराम जे छॾण जी इजाज़त कान्हे। रोज़ो शाइर इस्लाम में आहे ऐं शाइर इस्लाम जी ताज़ीम लाज़िम आहे। ऐं शाइर इस्लाम यानी इस्लाम जूं निशानियूं, इस्लाम जी जंहिं बि निशानी जी बेताज़ीमी ऐं बेतौक़ीरी कई थी वञे त उन जे करे अल्लाह जा अज़ाब ईंदा आहिनि। नमाज़ शाइर इस्लाम में आहे, रोज़ो शाइर इस्लाम में आहे, मस्जिद शाइर इस्लाम में आहे, क़ुर शाइर इस्लाम में आहे, काबतुल्लाह शाइर इस्लाम में आहे। हाणे मस्जिद जी बेतौज़ीमी, बेतौक़ीरी करणु अल्लाह जे अज़ाब खे, रब जे ॾमर खे दावत ॾियणु आहे। काबतुल्लाह शरीफ़ जी बेहुरमती करणु अल्लाह जे ग़ज़ब खे दावत ॾियणु आहे। क़ुर पाक जी बेहुरमती करणु अल्लाह ताला जे ग़ज़ब खे दावत ॾियणु आहे। अहिड़े तरीक़े सां निमाज़ जी बेहुरमती, निमाज़ जे लाइ घटिया अल्फाज़ इस्तेमालु करणु, इहा बि रब जे ग़ज़ब खे दावत ॾियण जे बराबरि आहे। अहिड़े तरीक़े सां रोज़े जी बेताज़ीमी बि अल्लाह जे ग़ज़ब खे दावत ॾियण जे मुतरादिफ़ आहे। ही साल जी शरह में तव्हां जेकॾहिं गौर कंदव त सभ खां वधीक ज़लज़ला रमज़ान मुबारक जे महीने में ईंदा आहिनि। बालाकोट जो ज़िलज़िलो 2006 में आयो, शहर जो शहर पूरो जो पूरो तबाह थी पियो, तहस नहस थी पियो, बम धमाका, क़त्ल आम या मार्केटुनि खे बाहि लॻणु, कई माण्हुनि जो सड़े वञणु, अक्सर हादसात जेके आहिनि रमज़ान मुबारक में आम साल खां वधीक हादसा थींदा आहिनि। उन्हनि जो हिकु वजह इहो ई आहे जो असां रमज़ान मुबारक जी बेएतिरामी ऐं बेतौक़ीरी कंदा आहियूं, उन्हनि जे करे का सज़ा ईंदी आहे। रमज़ान जो एहतराम तमामु लाज़िम आहे। बेएतिरामी जे करे जेकॾहिं पकड़ थी त हदीस तजीब में अचे थो महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अहिड़े शख़्स जी शफ़ाअत कोन कंदा।
अदब ऐं एतिराम ज़रूर हुजे, छो त बा अदब बा नसीब हूंदो आहे। अदब करण जे करे अल्लाह गैर मुस्लिमन खे बि ईमान जी दौलत सां नवाज़ींदो आहे। नुज़रतुल मजालिस हिकु वॾो किताबु आहे नसीहत जो, उन में हिकु वाक़ियो लिखियलु आहे। फ़क़ति हिकु मजूसी हो, मुशरिक, बुत परस्त, बाहि जो पूॼारी, फ़ौत थी वियो। उन जे फ़ौत थियण खां बाद में उन इलाइक़े जे कंहिं अल्लाह वारे ख़वाब ॾिठो ऐं ख़वाब में उन मजूसी खे ॾिसे पियो त हू जन्नत में वेठो आहे। चवणु लॻो, तूं जन्नत में? तूं त कलमो ई कोन पढ़ियो हो, तो में त शिरक हो, बाहि जो पूॼारी हुए। वमन युशरिक बिल्लाहि फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह, मुशरिक जे मथां जन्नत त हराम आहे, क़ुरान जो फ़ैसिलो आहे। ऐं महबूब साईं फरमायो त कलमे खां सवाइ बानो जन्नत में नथो वञी सघे, ईमान खां सवाइ बानो जन्नत में नथो वञी सघे। ला तदखुलूनल जन्नत हत्ता तुमिनू। ऐं तूं काफ़िर थी करे, मजूसी थी करे, सितारा परस्त थी करे, बाहि जो पूॼारी थी करे, मुशरिक थी करे, शिरक ऐं कुफर वारी ज़िंदगी गुज़ारण वारो माण्हू, तूं जन्नत में कीअं पहुतो? त उन ख़वाब में अल्लाह वारे खे चयो त हा वाक़िआ मजूसी हुयसि, पर अल्लाह मूंखे कलमे जी दौलत नसीब कई, ईमान जी दौलत नसीब कई, मुस्लमान थी करे मुंहिंजो ईमान ते मौत थियो आहे। जीअं मुंहिंजी अखि बंदि थी आहे, रब मुंहिंजे लाइ जन्नत जा दर खोले छॾियो। इहो वरी कीअं? रमज़ान मुबारक जो महीनो हो, मुंहिंजो पुटु हिकु हो, तमामु लाडलो दादलो, मूंखे ॾाढो प्यारो हो, चहीतो पुटु हो। रमज़ानुल मुबारक जो महीनो हो, मुंहिंजे दुकान ते या मूंसां गॾु मुस्लमान वेठो हो जेको रोज़ेदार हो, ऐं मुंहिंजे पुटु मुस्लमान रोज़ेदार जे साम्हूं सरे आम का शइ खाधी, मूंखे इहा शइ ॾुखी लॻी ऐं मूं उनखे सख़्ती बि कई, सज़ा बि ॾिनी त तोखे शर्म नथी अचे? मुस्लमाननि जो रोज़ो आहे ऐं रोज़ेदार मुस्लमान जे साम्हूं तो खाधो पीतो आहे, उन जे रोज़े जी बेएतिरामी कई आहे, रमज़ान जी बेएतिरामी कई आहे। मूं पंहिंजे छोकिरे खे डांट ऐं डपट ॾिनमि, इन डांट जे करे ऐं उन ते सख़्ती करण जे करे या उनखे सज़ा ॾियण वारो इहो अमल अल्लाह खे एॾो पसंदि आयो जो उन ई वक़्तु मुंहिंजी दिलि में इस्लाम जी मोहबत घर करे वई। बेचैन थी वियसि त कलमो पढ़ी मुस्लमान थिया, कलमो पढ़ी मुस्लमान थिया, कलमो पढ़ी मुस्लमान थिया, बेचैनी जो आलम। ऐं क़रीबी आलिम वटि वञी करे कलमो पढ़िया मुस्लमान थियसि ऐं उन ॾींहुं मूंखे बुख़ार थी पियो, हलियो बि मौत जे बिस्तरे ते, चंद ॾींहंनि जे बुख़ार खां बाद में मुंहिंजो रूह कब्ज़ थी पियो ऐं आउं अची करे आख़िरत में पहुतुसि, रब सां मुलाक़ात थी आहे त मुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुली विया। त एतिराम रमज़ान जे करे अल्लाह तबारक व तआला मजूसी खे ईमान जी दौलत सां नवाज़े करे उन जे लाइ बि जन्नत जा फ़ैसिला कया। हाँ, त बे एतिरामी वरी असांजो ईमान खसे थी सघे थी। त माण्हू खे ख़ौफ़ हुजणु खपे, ख़तरो हुजणु खपे। रमज़ान मुबारक जो एतिराम कयो, शाइर इस्लाम जो एतिराम कयो। कमज़ोर आहियूं, अमली ज़िंदगी में पाण खां कई कोताहियूं थी वञनि थियूं, सुनतूं बि रहिजी वेंदियूं आहिनि, वाजिबात बल्कि फ़र्ज़ बि रहिजी वेंदा आहिनि, पर कंहिं बि हुक्म शरई जी तख़फ़ीफ़ न हुजे, असां कंहिं बि हुक्म शरई खे घटि न सघूं। बसि कोशिशि कयूं अमल जी नथो थी सघे त कम अज़ कम उन जी तहज़ीम हुजे, उन जी अहमियत दिलि में हुजे। जेकॾहिं शरई अहकामात जी अहमियत बि दिलि खां निकिरी वई ऐं उन जी तहज़ीम ऐं एतिराम निकिरी वियो त इहा शइ ख़तरे खां ख़ाली आहे। त
अल्लाह तबारक व तआला महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि में, महबूब साईं जे तरीक़नि में, शरई अहकामात में एॾी बरकत रखी आहे जो जेकॾहिं माण्हू को हिकिड़े अमल खे ई वठे थो न, रब खे पसंदि थो अची वञे थो, माण्हू हिकिड़े ई अमल में हलिजी थो वञे। मजूसी जी हिकिड़ी अदा रब खे वणी वई, अल्लाह उन जी दिलि में कलमे जी मोहब्बत, ईमान जी मोहब्बत खे विझी करे उन खां कलमो पढ़ाए करे उन जो रूह कब्ज़ करे जन्नत में पुॼाए छॾे। अहिड़ा कई वाक़ियात, अहिड़ा कई वाक़ियात। थी सघे असांजी मजलिस में को साथी हुजे नंढपुण में गैर मुस्लिम, पर हिकिड़ी सुन्नत जे मथां उन जो अमल हो, जेॾां बि वञे, जंहिंसां बि मिले, हिंदू सां मुस्लमान सां उन जी ज़ुबान ते आहे अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। आहे हिंदू, हिंदुनि जे घर में रहण वारो ॿारड़ो, हाणे उन जी ज़ुबान ते राम राम नाहे, उन जी ज़ुबान ते ॿिया के अल्फाज़ न आहिनि, बसि उन जी ज़ुबान ते हिकु लफ़्ज़ जारी थियो आहे अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। जंहिंसां बि मिले पियो अस्सलामु अलैकुम। हाणे उन सलाम जी कसरत, इहो अमल शायदि रब खे एॾो वणी वियो जो अल्लाह उन नौजवान जी दिलि में इस्लाम जी मोहब्बत विझी छॾी। अॼु हू मुस्लमान पसंदि आहे, कलमा पियो ते कंहिं बि अहकाम शरीअ जी जेका आहे हकारत न हुजे, ताज़ीम ऐं तौक़ीर हुजे, असां अमल जी कोशिशि कयूं। जेकॾहिं हिकिड़ी का अदा असांजी रब खे वणी वई न, अॼिजी वियासीं। पर जेकॾहिं कंहिं हिकिड़ी नादानी जे करे रब ॾमरजी पियो त असांजी हड़ वई, हड़ वई। हबितत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। पूरी ज़िंदगी जा अमल चट थी वञे ऐं बाने खे ख़बर ई न हुजे। तंहिंजे करे कद बि कम बि रहे, माण्हू अमल बि कंदो रहे, डिॼंदो बि रहे, ताज़ीम ऐं तकरीम जे पलड़े खे, पहलू खे माण्हू मद नज़र रखे करे ज़िंदगी गुज़ारे। अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। सुन्नत